इंसाफ कयो असांजा इंसाफ कयो वञे इंसाफ कयो वञे इमरान चांडेला इंसाफ कयो वञे नालो तुंहिंजो मिठा छा मामलो आहे अमा ही त असां जेके माना पुलिस घणो कयो मार कुट कयई असां जेके इमरान अमा छा आहे नालो तुंहिंजो पुट जो इमरान उनखे छा कयो पुलिस घणी नाजाइज़ी कयूं असां ते हमलो कंदा असां ते हमलो कयूं असां नाजाइज़ी मोरे वारी पुलिस घणो कयो असां आख़िरी गिरफ़्तार कयूं ॻाल्हायूं हुनखे हा खैर पहिरियों सखर में 8 महीना रखियूं वरी उतां कढियूं खैरपुर मां उते मार कुट ॾेई वरी असां खां पैसा घुरे रखण जा वरी उतां कढियूं वरी लाड़काणे मोकिले छॾियूं उते 50-60 हज़ार असांखे चवनि असांखे ॾियो असां ग़रीब मिसकिन आहियूं हींअर खैरपुर में हाणे छा था चवनि खैरपुर वारा चवनि था असांखे पैसा ॾियो हिनखे दशद भाई कनि था असां सां बंदि कयो वेठा आहिनि खोलियनि में असां इंसाफ़ खपे असांखे असां होशियारे जेल में असां अपील कयूं था हाजी अली हसन ज़रदारी ॾे असां महिरबानी करे लंजार साहब आहे उहो असां सां महिरबानी करे असांखे इंसाफ़ मिले असांखे नौशारे में रखाए मुंहिंजो गुलाम छा मामलो आहे असांजो मामलो आहे असांजो भाउ ॿधो पियो आहे असां सां पुलिस नाजाइज़ी ॾाढी कई आहे हिते असांजे घरनि में टपंदा हुआ असां सां नाजाइज़ी कंदा हुआ असांजे मथनि ते पोती कान हूंदी त बि असांजो बेगुनाह हूंदो असां हिनखे टंगनि में गोलियूं हणी उनखे हाई फ्राई करे छॾियनि ऐं उन खां पोइ हिन खां वरी तारीख़ ते वियो हिनखे गिरफ़्तार करे हिनखे हथ कड़ियूं हणी हिनखे मोकिले छॾियनि नौशारे 14 साल सज़ा हणी ऐं हिनखे मोकिले छॾियनि नौशारे खां पोइ वियो हलियो सखर मां उते हिनखे 9 महीना रखियईं वरी हिनखे मोकिलियनि खैरपुर में 6 महीना उते हिननि रखियो वरी हिनखे कढी लाड़काणे हिनखे मार कुट ॾेई वरी हिननि खे लाड़काणे मोकिले छॾियईं लाड़काणे में 8 महीना रखियो अथनि वरी मोकिलियो अथनि खैरपुर में नाजाइज़ी करे उतां खणी आया आहिनि अञा गाॾी मां लथा ई न आहिनि हिनखे जेलर लठियुनि ऐं सोटियुनि सां हिनखे ॾाढी ॾिनी अथनि मार हिनखे मारे कुटे हिनखे बंदि गैलरी में उछलाए छॾियो अथनि हाणे चवनि था त असांखे पैसा ॾियो त असां हिनखे आज़ादु कंदासीं असां वियासीं कल्ह मुलाक़ात ते वेही हुई असांजी अमड़ न ॾिननि करणु अमा मोटी आई ख़ाली पोइ असां उन करे असां अॼु इहा अपील कई आहे त असां जेके माना नौशारे जेल ते रखराइनि